आलिहि तय्यबीन व अस्हाबिहि ताहिरीन। काबिल एहतराम जनाब मुफ्ती अब्दुल रहीम पठान साहब, काबिल एहतराम जनाब सरदार तेगो खान तेगानी साहब, काबिल एहतराम जनाब सरदार आमिर साहब, स्टेज पे मौजूद ओहदेदारान, कारकुनान, जिम्मेदारान, पिंडाल में मौजूद कंदकोट जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, मां पिंडाल में बीठल दोस्तन की दरखास्त कर तो मेहरबानी करे वेही रहो। स्टेज वाला साथी भी वेही रहन तो एहसान थींदो, पिंडाल वाला तो वेही रहो बिल्कुल। रजाकार भी वेही रहो, सालार भी वेही रहो। चाचा बे न बाबा, बे बाबा बे, सब दोस्त वेही रहो। ये न कहो मेहरबानी कयो, हिलो छॾे ॾे यार, नारे जो टाइम आहे, वेही रहो मेहरबानी कयो दोस्त। तव्हांजो एहसान थींदो मुंहिंजे मथां वेही रहो। हज़ारनि जो इज्तिमा आहे, तव्हां बीठलनि जे करे सॼो जलसो ख़राब थो थिए। मां तव्हांजो शुक्रगुज़ार रहंदुसि, तव्हांजो मुंहिंजे मथां एहसान थींदो, वेही रहो। जगह जो सिते तव्हां वेही रहो, थोरो परियां वारा मूंखे ॾिसनि। वेही रहो हिते हेठि, वेहो हेठि। हिनखे असदुल्ला पंहिंजे पोयां जेको बीठो आहे हिनखे बि विहार। तव्हांखे विहारण बि ॿार रिझाइणा, तूं बि वेही रहो असदुल्ला। पाण ई टाइम ईंदो त केॾी डेट अॻियां अची वेंदा। वेहो। चङो तव्हांजे लाइ सहूलियत थो कयां, हिनखे हटायो डाइस खे, होॾे कयो परते खणो हिनखे, होॾे कर हिनखे, होॾे कर। हाणे ख़ुशि जलेबी। मुंहिंजा मुहतरम दोस्तो, भाइरो ऐं बुज़ुर्गो, स्टेज सेक्रेटरी मौलाना इब्राहिम खाकी साहब, मुझे मुहतरम जनाब सरदार तेगो खान तेगानी साहब जे लाइ चयो त जमीयत उलमा इस्लाम जो इत्तेहादी मां तेगे खान के जमीयत उलमा इस्लाम जो इत्तेहादी न, जमीयत उलमा इस्लाम जो हिस्सो तो समझा। तेगो खान मुझे जमात तो हिस्सो है इंशाअल्लाह। इमरान खान गुजरानी साहब से भी पंहिंजी जमात जो हिस्सो तो समझा। कंदकोटे जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, इलेक्शन जो माहौल है, सिंध जे 30 ज़िलनि मां पहिरियां फेज़ में 14 ज़िलनि में बल्दियाती इंतखाबात थी रहिया आहिनि। घर घर ऐं घिटी घिटीअ में उम्मीदवार आहिनि। जमीयत उलमा इस्लाम हिननि 14 ज़िलनि में सिंध जे हुक्मरान जमात के मुकाबले में सब का वधीक उम्मीदवार तकरीबन 2500 के लगभग उम्मीदवार मैदान में लथा है, जैमा तकरीबन 51 उम्मीदवार जमीयत उलमा इस्लाम जा किताब के निशान ते बिला मुकाबला कामयाब भी थी गया है अल्हम्दुलिल्लाह। कंदकोट शहर
कंदकोट जी ही सूबाई असेंबली जो हल्को तंगवाणी या कंदकोट कश्मीर जिलो जमीयत उलमा इस्लाम जो गढ़ रहे आहे 2018 जे इंतखाबात में मुझे वालिद के साथी, मुझे वालिद के दोस्त, मुझे मेहरबान हाफिज रब नवाज चाचड़ साहब इन सीट तां खटे चुको हो, लेकिन धांधली के जरिए, फ्रॉड के जरिए, पैसन डोकड़न के जरिए, सरकारी मशीनरी के जरिए हाफिज रब नवाज चाचड़ के हारायो वियो। उनके बावजूद मोदी जमात हिम्मत न हारी, हौसलो न हारियो। मोदी जमात कंदकोट जिले जे गोठ गोठ में, शहर शहर में, बस्ती बस्ती, वाहन वाहन में हक ऐं सच जो अलम बुलंद कयो। जमीयत उलमा इस्लाम गरीबन ऐं मिस्कीनन जी ॻाल्हि कई, हारिन ऐं मज़दूरन जी ॻाल्हि कई। मूंखे याद आहे हे ही घंटा घर चौक हुयो, हाफिज रब नवाज चाचड़ साहब जे इंतखाबी मुहिम जे सिलसिले जो जलसो हो। हाफिज रब नवाज के याद हूंदो, अवां जे मोबाइल में रिकॉर्ड मुझो वो बयान मौजूद हूंदो। मां हिन चौक ते बीही करे कंदकोट वारनि सां वाइदो कयो हो, नौजवाननि सां वाइदो कयो हो, पोड़नि सां वाइदो कयो हो, सिंध सां वाइदो कयो हो त सिंधियो मुंहिंजे मथां एतमाद कयो, मुंहिंजे जमात जे मथां एतमाद कयो, मुंहिंजे दोस्तनि जे मथां एतमाद कयो। मां तव्हांखे हिन चौक ते चयो हो, तव्हांखे यादि हूंदो त तव्हां मूंखे मौक़ो ॾियो, मां सिंध जो केस विढ़ंदुमि, मां ग़रीबनि, मिस्कीननि, हारिन ऐं मज़दूरनि जो केस विढ़ंदुमि, मां सिंध जे बेटनि, सिंध जे वसीलनि, सिंध जे जज़ीरनि जो केस विढ़ंदुमि। मुंहिंजी उहा तकरीर रिकॉर्ड मौजूद आहे हिन घंटा घर चौक ते। हाफिज रब नवाज जी वर्क में मां तव्हांखे चयो हो, मां सिंध जे नमरताइन ओसीन जो केस विढ़ंदुमि, मां सिंध जे पाणीअ जो केस विढ़ंदुमि, मां सिंध जे ग़रीबनि जे रोज़गार जो केस विढ़ंदुमि। उन जे बावजूद कंदकोट वारो, कराचीअ खां कंदकोट ताईं मूंखे सिंध असेंबलीअ में हिकिड़ी सीट कोन्हे, क़ौमी असेंबलीअ में हिकिड़ी सीट कोन्हे, सेनेट में हिकिड़ी सीट कोन्हे। मुंहिंजी जमात सिंध असेंबलीअ में कोन्हे, मुंहिंजी जमात क़ौमी असेंबलीअ में कोन्हे, मुंहिंजी जमात सेनेट में कोन्हे। लेकिन मां चैलेंज थो कयां बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे 5 सालनि जे बयाननि खे बि खणी अचो, जनाब आसिफ अली ज़रदारी जे तकरीरुनि खे बि खणी अचो, वज़ीरनि, मुशीरनि, MNS, MPS जे तकरीरुनि खे बि खणी अचो। कंहिं सिंध जो ईअं केस न विढ़ियो हूंदो जीअं केस मां विढ़ियो। मां तव्हां सां कयल वाइदो पूरो कयो, वोट ॾियो त बि सिंध जो केस विढ़ंदासीं, वोट न ॾियो त बि ग़रीबनि जी जंग, मिस्कीननि जी जंग, मज़दूरनि जी जंग मुक्ति जमात जमीयत उलमा इस्लाम। लेकिन अॻिते प्रोग्राम हिन ओरे पुॼणो आहे, इन जे करे मां चाहींदुसि मुंहिंजे गुफ़्तगू ते जेकॾहिं तव्हांजो ध्यानु रहंदो त मां शुक्रगुज़ार रहंदुसि। कंदकोट वारो ॿिया बि तव्हां वटि आया हा, उहे इलेक्शन में हितां खटे विया, ॿिया बि तव्हां वटि इलेक्शन में आया हा, के हितां सूबाई असेंबलीअ में पहुता, के हितां क़ौमी असेंबलीअ में पहुता। मां बि तकरीर कई ही, मां बि मौजूद हाँ, रब नवाज चाचड़ बि मौजूद आहे। कंदकोट वारो हितां जिन खटियो आहे उन्हनि जे किरदार खे बि खणी ॾिसो, हितां जेके असेंबलीअ में विया आहिनि उन्हनि जे गुफ़्तगूअ खे बि खणी ॾिसो। रब नवाज चाचड़ जे किरदार खे बि खणो, राशिद महमूद सोमरे जे किरदार खे बि खणो। हो तव्हांजे साम्हूं ईंदा त शर्मिंदा थी करे ईंदा, मां तव्हांजे साम्हूं आहियां त कंध झुकाए न फ़ख्र सां कंध बुलंद करे बीठो हां, छो त मां सिंध सां गद्दारी नाहे कई, सिंध सां गद्दारी नाहे कई, ग़रीब न
मिलंदी मसलो इहो आहे न मरता के नौशीन के हक़ कीअं मिलंदा मसलो इहो आहे ग़रीब जे पुट मिस्कीन जे पुट हारीअ जे पुट मज़दूर जे पुट खे रोज़गार कीअं मिलंदो मसलो इहो आहे वॾेरनि जूं ज़मीनूं पाणी थियूं पियनि ग़रीबनि खे मुर्दे विञाइण जा बि पाणीअ जो फुड़ो कोन्हे सिंध जी ॻाल्हि थो कयां अल्लाह जो कसम सिंध में पुछड़ीअ जे इलाइक़नि में मुंहिंजे सिंध जे माण्हू जॾहिं मरी था वञनि विञाइण जे लाइ पाणी कोन्हे अॼु सरदारनि जो अॼु भोतारनि जो अॼु ख़ाननि ऐं नवाबनि जूं दिल्लियूं बि हेलीकॉप्टरनि में थियूं घुमनि इन्हनि सरदारनि जे लाइ मूंखे इज़त आहे जेको सरदार क़ौम जी ख़िदमत करे जेको सरदार क़ौम जे लाइ रहबर ऐं रहनुमा बणिजे जेको सरदार पंहिंजे क़ौम जे लाइ छप्पर ऐं छांव बणिजे जेको सरदार माण्हुनि जे मथां रहम दिली वारो कमु करे जेको सरदार हक़ीक़ी मानाउनि में ग़रीबनि जे लाइ पीउ जो दर्जो रखे मां अहिड़े सरदार खे पंहिंजे मथे ते विहारण जे लाइ तयारु आहियां पंहिंजनि कुल्हनि ते विहारण जे लाइ तयारु आहियां पंहिंजनि अखियुनि ते विहारण जे लाइ तयारु आहियां लेकिन मुंहिंजी उहे सरदार मुराद आहिनि उहे नवाब मुराद आहिनि उहे भोतार मुराद आहिनि जिन सिंध लुटी आहे जिन दवाउनि जा पैसा खाधा आहिनि जिन स्कूलनि जा पैसा खाधा आहिनि जिन ग़रीबनि मिस्कीननि मज़दूरनि जे हक़नि ते धाड़ो हयो आहे उन्हनि खे चवणु थो चाहियां हे घंटा घर खे ॾिसो हे घंटा घर खे ॾिसो हे नज़र घुमायो नज़र खुटे थी माण्हू नथा खुटनि पैसे जे बलबूते ते ताक़त जे बलबूते ते पुलिस जे बलबूते ते तव्हां पंहिंजे चौधराहत जे बलबूते ते इक़्तिदार था हासिल करे सघो था अवाम जे दिलनि ते राज नथा करे सघो ॾिसी छॾियो हिन सख़्त गर्मीअ में गंजकोट जे हिन चौक ते हिननि ग़रीबनि जे दिलनि ते कोई राज करे रहियो आहे त राशिद महमूद सूमरो आहे मिस्कीननि खे हक़ मिलनि असां चाहियूं था त अस्पतालुनि में माण्हुनि खे इलाज मिले असां चाहियूं था त ॿारनि खे स्कूल में तालीम मिले असां चाहियूं था ग़रीब जे पुट खे मेरिट ते रोज़गार मिले लेकिन ये सभु सबर कर मां कदम वधाए छॾियो हाणे तव्हां सबर कर अञा केतिरो कदम वधाए नांग बस कर न मुंहिंजी ॻाल्हि ॿुध केतिरो कदम वधायां सबर कर बाबा हे तो चए त राशिद महमूद कदम बढ़ा हिननि खे सम्झाए त ट्रांसफार्मर ते वोट न खपाए हिननि खे सम्झाए ते वोट न खपायो हिननि खे सम्झा मां कदम वधायो आहे हाणे हीअ क़ौम कदम वधाए त सिंध वागुनि जे वातनि मां निकिरंदी क़ौम कदम न वधाए त सिंध वागुनि जे वातनि मां न निकिरंदी फ़ैसिलो मूंखे नाहे करणो फ़ैसिलो हिन कंदकोट जे ग़यूर आवाम खे करणो आहे मर्ज़ी तव्हांजी आहे तीर खाओ मर्ज़ी तव्हांजी आहे भोतारनि जे जेको दाबनि में अचो या जमियत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां सभा झड़ी सिंध खे वागुनि जे वातनि मां आज़ाद करण जे लाइ फ़ैसिलो कयो फ़ैसिलो तव्हां हाणे ॿीहर नारो न हणजांइ इहा रखनि त ॻाल्हाए सब्र कर वो हमरा हिकिड़ो वियो कंजूसो को वॾेरो माफ़ कजो बाबा कंजूस को सफ़ा पहिरें क्लास जो साईं कंजूसो को सफ़ा सो सिकणो हो गाॾी वरितई गाॾी जो वरितई त निकितो काॾे सैर सपाटे ते गाॾी वरिती आहे त भला हाणे कोस गाॾी ते चकर हणिजे गाॾी हले बि वॾी 120 130 140 जे स्पीड ते सो हलंदे अचानक ईअं स्पीड में जो गाॾी पई हले स्पीड में हलंदे गाॾीअ में ड्राइवर खे चई छोरा ब्रेक जो रड़ कई भोतार त छोरा ब्रेक त ईअं ड्राइवर जो गाॾीअ खे लत ॾिनी ब्रेक ते त ज़ुकट टायरनि मां दूहां निकिरी विया चई अबा छा थियो ड्राइवर चुस चई अदा समझो था न हुन वरी चुस चई अदा सफ़ा मोशन ई टोड़े छॾी चई जाई चो चई हा चई पोइ इहे घणे मिलंदा चई 10,000 में ड्राइवर सियाणो त भोतार खे ख़बर न आहे त मोशन थींदो छा आहे चई घणे मिलंदा चई 10,000 में चई अदा मां अहिड़े मुटण खे बाहि ॾियां जेका 10,000 में पवे सो हिन बि मुंहिंजा मोशन टोड़े छॾिया वो बाजन कन पिया कोयटे में तकरीर पठान बिठो गॾु हिकिड़ो
बहुत जन ॻाल्हाइणो जो नारे तकबीर अल्लाह अकबर, बहुत जन ॻाल्हाइणो जो नारे तकबीर अल्लाह। आखिर बा फाथो अची न मां हो बा मां फाथो आखिर बा जन हथ विधुस बा में। खान साहब कुछ समझ बमझ में आता है? डॉक्टर साहब समझ बमझ को छोड़ो, तुम्हारा जोश करता है, हमारा नारा मारता है। सो इब्राहिम में मां सां अशर कयो सागो गंदकोट वारो अबा तो सां तो ॻाल्हाए तकीर तव्हांखे कणायो अलार कणियो। गंदकोट वारो तव्हांजी नज़र पए थी न, आवाज़ बि अचे थो न, चुप करे मूंखे ॿुधो न। ॾाह थियो मुंहिंजी मुश्किल मुंहिंजे लाइ इहो आहे जो मुंहिंजे विच में को ॻाल्हाए मां तकीर सॼी मुंहिंजी दुसर थी थिए, मां नथो ॻाल्हाए सघां। तवजो सां ॿुधंदो, मां लार खणे मूं सीड़जी आयो हाँ तव्हां सां कुझु ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण जे लाइ। मुंहिंजा अंदाज़ जज़्बाती ज़रूर आहे लेकिन गुफ्तगू जज़्बाती न आहे, संजीदगी ते मबनी आहे। मुंहिंजे अंदाज़ खे न ॾिसो, मुंहिंजे लफ़्ज़नि खे ॾिसो त मां छा थो ॻाल्हायां, पोइ उन्हनि खे सम्झो, पोइ उन ते गौर कयो, घर वञी उन ते सोचिजो। मुंहिंजी ॻाल्हि तव्हांजे दिलि में लहे त अमल कजो, दिलि में न लहे त रदी टोकरी में फिटी करे छॾिजो। ॿुधो त सही, सोचो त सही, सम्झो त सही, पोइ अमल करणु न करणु तव्हांजे हथनि में आहे। सची ॻाल्हि थो ॿुधायां, ग़रीब जो पुरसाने हाल न आहे। आम माण्हू जी ज़िंदगी अजीरन आहे। आम माण्हू ॿिनि वक़्तनि जी इज़त समानी नथो खाई सघे। आम माण्हू इज़त सां बच्चनि जो पेट नथो पाले सघे। अस्पतालुनि में इलाज कोन्हे, स्कूलनि में तालीम कोन्हे, नौजवाननि खे रोज़गार कोन्हे। पढ़ियल लिखियल नौजवान BA MA डबल ऐं ट्रिपल डिग्रियूं रखण वारा छोला खपाईंदा था वरतनि। न्याणियुनि जी इज़त महफ़ूज़ कोन्हे। ग़रीब ग़रीब खां ग़रीब तर थींदो पियो वञे। अॼु हुकूमत में वेठल भोतारनि, ख़ाननि, नवाबनि, सरदारनि जे फार्म हाउसनि ते बीठल कुत्ता बि गोश्त था खाइनि। अबा ओ बाबा छॾियो नाणो संभा, हो दरवेश आहे, तव्हां त दरवेश न आहियो न, छो था आणो संभा बाबा? हुनजे लाइ दुआ कयो, हुनजे लाइ दुआ कंदव तव्हांजे लाइ दुआ क़बूल थींदी। अल्लाह सभिनी जे हाल ते रहम फरमाए, अल्लाह साईं सभिनी खे अक़्ल सलीम अता फरमाए। हेॾे तवजो मुंहिंजी तरफ़ रखो, छॾे ॾियो चाचे खे पंहिंजे हाल ते, बिल्कुलु मूंखे ॾिसो, हुनखे छॾे ॾियो, जेको ॻाल्हाए थो ॻाल्हाइण ॾियोसि। तव्हां मूंखे ॿुधो, अॼु हालत इहा आहे जो ग़रीब खे मरण खां पोइ अस्पताल मां लाश खणण जे लाइ एम्बुलेंस बि न आहे, ऐं हुकूमत में वेठल भोतारनि जे फार्म हाउसनि ते बीठल कुत्ता बि गोश्त था खाइनि। ईअं आहे या कोन्हे? अमीर अमीर खां अमीर तर थींदो पियो वञे, ग़रीब ग़रीब खां ग़रीब तर थींदो पियो वञे। जेका वोट वठी था वञनि उन्हनि जे बंगलनि में, माड़ियुनि में इज़ाफ़ो, ज़मीनुनि में इज़ाफ़ो, गाॾियुनि में इज़ाफ़ो। ग़रीब बच्चो सचो खपाए बि पंहिंजे बच्चनि जो पेट थो पाले। चाचा मुंहिंजा खाली रणिंग सां इनकलाब न ईंदो, चाचा खाली नारनि सां इनकलाब न ईंदो, चाचा खाली तकरीरुनि सां इनकलाब न ईंदो। ओ चाचा खाली ज़िंदाबाद ऐं मुर्दाबाद सां इनकलाब न ईंदो। इनकलाब जे लाइ मैदान ते निकिरी करे ज़ालिमनि, जाबिरनि, आमिरनि, लौटनि ऐं टुटेरनि खे मस्ताद करणो पवंदो ऐं पैगाम ॾियणो पवंदो त जेको सिंध लुटींदो, सिंध जो आवाम उनजो एहतिसाब कंदो ऐं कंहिं बि क़ीमत ते सिंध जो आवाम उनखे खट ते विहारण जे लाइ तयार न आहे। सिंध खपाईंदड़, सिंध खपाईंदड़, ग़रीबनि जा हक़ खाईंदड़ रिलीअ ते विहारण जे लाइक़ न आहिनि, जूतनि जे लाइक़ आहिनि। सही थो चवां या ग़लति थो चवां? तव्हांजे वोट सां तब्दीली ईंदी। तव्हांजो वोट मज़ाक न आहे। तव्हांजो वोट गोलीअ खां वधीक ताक़तवर आहे। तव्हांजो वोट बम ऐं बारूद खां वधीक ताक़तवर आहे। तव्हांजे वोट में एॾी वॾी ताक़त आहे जंहिंजी तव्हांखे ख़बर न आहे, उन्हनि खे ख़बर आहे। तव्हांजे वोट जे लाइ उन्हनि छा कयो? असेंबलीअ मां बल्दियाती एक्ट बिल पास करायूं पंहिंजी मर्ज़ीअ जो, सभिनी जमातुनि खे नज़रअंदाज करे ताकि असांजी जमात खटे, जेका हुक्मरान जमात आहे सिंध में, पंहिंजी मर्ज़ीअ जो बिल पास करायूं। वरी उते न रुकिया, पंहिंजी मर्ज़ी
कानून साज़ी खां पोइ पंहिंजे मर्ज़ीअ जा हल्का ठारायूं, हिन जो वोट होॾे, हुन जो वोट होॾे, हुन जो तू भोतार जे ख़िलाफ़ आहे, तुंहिंजो वोट हिते न हूंदो, तू साहब खे वोट न ॾींदो आहे, तू हल होॾे, तुंहिंजो हल्को जमीयत जो आहे, तू हल होॾे। हल्का टोड़ियूं, पहिरियों पंहिंजे मर्ज़ीअ जो कानून, उन खां पोइ हल्का टोड़ियूं, उन खां पोइ आरओज़ ऐं डीआरओज़ जे ज़रिए असांजे उम्मीदवारनि जा कागज़ मुस्तरद करायूं ताकी पंहिंजनि उम्मीदवारनि खे खटाए सघनि। उन खां पोइ हाणे पोलिंग जूं तब्दील करण जूं साज़िशूं पियूं थियनि। उन खां पोइ हाणे जेको आहे उहे पैसनि ते वोट जी ख़रीदारी, धड़कनि ते, ताबनि ते, तहमाननि ते वोट जी ख़रीदारी। हे मुंहिंजे स्टेज ते हिकिड़ो मुंहिंजो उम्मीदवार वेठो आहे, 8 लख रुपया ऑफर कयूंसि हिकिड़े वार्ड तां हथु खणण जे लाइ, हथु खण त 8 लख रुपया ॾियो, 8 लख रुपया हिकिड़े वार्ड तां हथु खणण जे लाइ। इन जे पीउ जो पैसो आहे, इन जे बाबे ऐं ॾाॾे जो पैसो आहे, इहो तव्हांजो पैसो आहे। 5 साल लुटनि था इलेक्शन में, चंद रुपया तव्हांजे मथां ख़र्च था कनि, तव्हां बि ख़ुशि हो, बि ख़ुशि। उन जे लाइ ज़रूरी आहे कंदकोट वारो, उन जे लाइ ज़रूरी आहे त 26 जून ते घरां निकिरी करे रिवायती हितों जे मुंतखब थींदड़ माण्हुनि खे मुस्तरद करे जमीयत उलमा इस्लाम ऐं उन जे इत्तेहादनि खे अॻियां आणियो। मां तव्हां सां वचन ऐं वाइदो थो कयां, इंशाअल्लाह हिन कंदकोट कश्मीर खे तबाह कंदड़नि जी सियासत खे कंदकोट जे हिन घंटा घर चौक ते दफ़न कंदासीं इंशाअल्लाह। लेकिन हिम्मत तव्हांखे करणी आहे, जुरत तव्हांखे करणी आहे। जॾहिं मां ॻाल्हायां थो पोइ वरी चङा भला नौजवान कंदकोट जा नौजवान फेसबुक ते स्टेटस आणनि, सूमरो साहब जी ॿिटी पॉलिसी मरकज़ में ज़रदारीअ सां, हिते वरी हुन जे ख़िलाफ़ चङा भला नौजवान। साईं तव्हां वारो मौली साहब ज़रदारीअ सां गॾु, तव्हां इत्तेहाद में ज़रदारीअ सां गॾु, इहो सवाल मूंखां छो था कयो? इहो सवाल मूंखां छो था कयो? इहे फेसबुक ते स्टेटस मुंहिंजे ख़िलाफ़ छो था लिखो त मौलाना ज़रदारी सां गॾु छो आहे? इहो सवाल त तव्हां खां आहे, हिकु हिकु माण्हूअ खां त मौलाना ज़रदारी सां गॾु छो आहे? तव्हां मूंखे जवाबु ॾियो न। लारकाणे में ज़रदारी जो मुक़ाबिलो मां कयो, नवाब शाह में ज़रदारी जो मुक़ाबिलो मां कयो, लियारीअ में ज़रदारी जो मुक़ाबिलो मां कयो, शक्कर में ज़रदारी जे माण्हू जो मुक़ाबिलो मां कयो, कंदकोट जी क़ौमियत ते, कंदकोट जी सूबाईअ ते ज़रदारी जे माण्हू जो मुक़ाबिलो मां कयो। तव्हां मुंहिंजनि माण्हुनि खे मुस्तरद कयो, ज़रदारी जे माण्हुनि खे असेंबली में तव्हां विहारियो। सिंध 56 MNA क़ौमी असेंबलीअ में ज़रदारी खे विहारे ॾिना, पोइ तव्हां जेका माण्हू ज़रदारी खे असेंबली में विहारे ॾींदव, असां असेंबली में जेका कुवत हूंदी हुन सां ॻाल्हाईंदासीं। तव्हां 56 MNA सिंध मां ज़रदारी खे न ॾियो, असांखे ॻाल्हाइण जी ज़रूरत ई कोन्हे। MNA तव्हां ॾियो, MP तव्हां ॾियो, खटरायो तव्हां, जवाब राशिद सुमरो ॾे ठही पिया आहियो यार। वाह जो इंसाफ़ कयो अथव। सवाल त तव्हां को थो बणिजे त तव्हां ज़रदारी खे वोट छो ॾिनो, ज़रदारी जे वाठनि खे वोट छो ॾिनो? मां को सवाल न कयो, तव्हां को सवाल आहे, मां छो जवाबु ॾियां? तव्हां जवाबु ॾियो। तव्हां न मोकिलियो ज़रदारीअ जे 56 MNA खे, मौलाना खे इलेक्शन में उन्हनि खे न खटरायो, मौलाना खे ज़रदारी सां ॻाल्हाइण जी काई ज़रूरत कोन्हे। वरी चवनि था साईं सिंध दुश्मन मुआहिदे में, राशिद साहब सिंध जे तक़सीम वारे मुआहिदे में MQM सां गॾु आहे। मूंखे ख़बर आहे इहे स्टेटस काथों हलिया, मां वटि सबूत आहिनि। बाक़ाइदे सिंध हुकूमत जे हुक्मराननि जे घर में मीटिंग थी, कराची खां निकिरो कश्मीर ताईं, जैकबाबाद खां निकिरो थरपार कर ताईं, नज़र खुटे थी, माण्हू नथा खुटनि, न किराओ, न कुर्सी, न बिरयानी जी प्लेट, घरों ख़र्च करे ज़मीन ते वेही वापसि घर था वञनि, नज़र खुटे थी, माण्हू नथा। हो त किरावा बि था ॾियनि, बिरयानी जूं प्लेटूं बि था ॾियनि, गाॾियूं बि था ॾियनि, माण्हू नथा अचनि, मांडे माण्हू बग़ैर ख़र्च जे था अचनि। अबा कसम अथव अल्लाह जो, तव्हांखे हाफ़िज़ रब नवाज़ चाचड़ किराओ ॾेई घुरायो आहे या पंहिंजे ख़र्च ते आया आहियो? कसम अथव अल्लाह जो, मां अल्लाह जो कसम ॾिनो तमामु। अबा पंहिंजे ख़र्च ते आया आहियो या किराओ ॾिनो अथव हाफ़िज़ रब नवाज़? अबा बिरयानीअ जी प्लेट ॾिनी अथई या पंहिंजो खाई आया आहियो? पट ते वेठा आहियो, छो आया आहियो? इहा हिननि खे तकलीफ़ आहे त जाॾे वञे थो माण्हू ई माण्हू आहिनि, अवाम ई अवाम आहे। सिंध हिन जे कढ है, इन जे करे हिन खे सिंध में ॿुधायो त हे सिंध जो ग़द्दार आहे। बाक़ाइदे मनसूबाबंदी सां मुंहिंजे ख़िलाफ़ पोस्टूं रखियूं वयूं। मां वाज़े तौर ते चवणु थो चाहियां, कल्ह बि मुंहिंजो मौक़िफ़ हो, अॼु
घोट ज़रदारी मुआहिदे में कुंवर MQM निकाह पढ़ाईंदड़ मौलवी जनरल बाजवा गारियूं मूंखे ठही पिया आहियो सिंध वारो मुआहिदो करण वारो ज़रदारी मुआहिदो करण वारो MQM मुआहिदो कराइण वारो जनरल बाजवा मां त ॼाणी हाँ न को घोट के तो गिचे खां वठे न को कुंवर के तो हा छो कई न को मुला के तो पकड़े तो बाजवा साहब हे मुआहिदो छोकरा ॼाणीनि ते लानत त ॼाणी तहां शादी में छो वयो ठही पिया आहियो सिंधियो तहां सलाम ॿिन्ही हथनि सां तहां जी सोच के मूंखे तहां सर्टिफिकेट ॾींदव त मां सिंध जो दोस्त ऐं दुश्मन आहियां लिफ़ाफ़े खौरा मां इन्हनि लिफ़ाफ़े खौरनि खे सुञाणिया थो मां इन्हनि वॾेरनि हुकूमती निशिस्तुनि ते वेठल इन्हनि MLAs MPs जे बूट पालिश करण वारनि खे सुञाणिया थो तहां केरु थींदा आहियो मूंखे सिंध दोस्ती ऐं दुश्मनी जो सर्टिफिकेट ॾियण वारो तारीख़ लिखिजे पई तारीख़ ख़ालिद महमूद सुमरे खे बि सिंध जो वफ़ादार लिखियो आहे तारीख़ राशिद महमूद खे बि सिंध जो वफ़ादार लिखंदी ऐं ॿुधो तारीख़ तहां के भी सिंध जो गद्दार लिखंदी तहां जे नस्लनि के भी सिंध जो गद्दार लिखंदी तहां मूंखे सर्टिफिकेट ॾींदव तहां थींदा केरु आहियो जेसि ताईं हिन सिस्सीअ में साह आहे दीन ऐं धरतीअ जी चौकीदारी कंदुसि हे कंधो कपी सघे थो दीन ऐं धरतीअ जे गद्दारनि जे साम्हूं झुकी नथो सघे इत्मीनान रखो तहां जे अरमाननि जो सौदो न थींदो इत्मीनान रखो गरीबन मिस्कीनन हारन मजदूरन जे हक़नि जो सौदो न थींदो इत्मीनान रखो समाज हिड़ी सिंध जो सौदो न थींदो लेकिन मैदान ते निकिरणो पवंदो हाणे बि 2500 उम्मीदवार लारकाणे में नवदेरे में गदकोट में ज़रदारी साहब जे जमात के खिलाफ मां भी हारिया मुंहिंजी जमात भी हारिया ये ॻोल्हिया नथा लभनि जेका मूंखे तनक़ीद पिया कनि कंहिं काउंसलर जे सीट ते को फार्म भरायो अथऊं त मूंखे ॿुधायो जिन मां जे ख़िलाफ़ स्टेटस आहियां ॻोल्हियो के काउंसलर ते मां भी हारिया आहिनि ऐं इंशाअल्लाह अल्लाह जे मदद सां ॿुधो कंदकोट जो नौजवानो ॿुधो ओ टावर ते चढ़ियल नौजवानो ॿुधो ओ मुंहिंजा भाइरो नोट कयो ओ मुंहिंजा दोस्तो रिकॉर्ड कयो लिखण वारो लिखो ॿुधण वारो ॿुधो नोट करण वारो नोट कयो यादि करण वारो यादि कयो मुंहिंजा हे लफ़्ज़ सच साबित थींदा त जमीयत उलमा इस्लाम जो हे झंडो मुस्तक़बिल क़रीब में सिंध जे वज़ीर आला हौल भड़काईंदा मुस्तक़बिल तहां जो मुस्तक़बिल कंदकोट जो मुस्तक़बिल गरीबन मिस्कीनन हारिन मजदूरन जो मुस्तक़बिल समाज हिड़ी सिंध जे हिन अवाम जो इंशाअल्लाह मां सां गॾु हलंदो आज से चओ मतां मंगले ताईं आवाज़ पुॼी वञे मां सां गॾु हलंदो ठप्पा छा ते आवाज़ नथो अचे आवाज़ नथो अचे आवाज़ नथो अचे सोट संदो रहल ते भली बत्ती ॿिया खाई वठ मूंखे कोई एतिराज़ न आहे मां इंतज़ारु करे वठंदुसि साल खनि तो सां पोइ ते न ॾिस को संदो रहल ते भली बत्ती ॿिया खाई वठ बाबा मूंखे कोई एतिराज़ न आहे छा ख़्याल आहे ठपो छा ते जेका हणंदा मुड़ुस माण्हू थी मुड़ुस माण्हू भाड़ जो तरो कोई न ॻाल्हाए भाड़ जो तरो कोई न ॻाल्हाए मुड़ुस माण्हू ठपा छा ते वेहो उथण जी इजाज़त न वेहो 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 गड़बड़ न कयो हेठि वे जल्दी कर मां गुफ़्तगू ख़त्म थो कयां जल्दी वे ठपा छा ते हथ खणो त मां ॾिसां ठपा छा ते उम्मीदवार अॻियां अचो कैमरामैन पुठिते थियो गनमैन बि पुठिते थियो सिर्फ़ उम्मीदवार अॻियां अचो सिर्फ़ उम्मीदवार अॻियां अचो बाक़ी पुठिते थियो सिर्फ़ उम्मीदवार मुंहिंजे सॼे खॿे बि आहिनि उम्मीदवारनि खे अॻियां कयो कंदकोट वारो हे ॾिसो कंदकोट वारो हिननि खे टिकेटूं मां ॾिनियूं आहिनि हिननि खे टिकेटूं मां ॾिनियूं आहिनि रुगो जमीयत जा न जेका इत्तिहादी बि आहिनि उन्हनि ते मां एतमाद कयो आहे पहिरियों वोट इत्तिहादिन खे पोइ जमात खे पहिरियों वोट इत्तिहादिन खे पोइ जमात खे हिननि खे टिकेट मां ॾिनी आहे हिननि ते एतमाद मूं ते एतमाद हिननि खे वोट मूंखे वोट हिननि जी कामयाबी मुंहिंजी कामयाबी ख़ुदा न ख़ास्ता हिननि जी नाकामी मुंहिंजी नाकामी आहे ॻाल्हि सम्झ में आयो हिननि खे वोट मूंखे वोट हिननि जी कामयाबी मुंहिंजी कामयाबी हिननि ते एतमाद मूं ते एतमाद छा तव्हां हिननि मुंहिंजनि दोस्तनि ते एतमाद कंदव जेका कंदा हथ खणी इंशाअल्लाह चओ त मां ॾिसां हिननि खे वोट ॾींदव मुंहिंजूं अमड़ियूं भेनरूं ऐं न्याणियूं बि वोट
तहां सां मुड़सण वाई अज का मेहनत कंदो घर घर मेहनत कंदो घिटी घिटी मेहनत कंदो किताब जो निशान तब्दीली जो निशान किताब जो निशान कामयाबी जो निशान किताब जो निशान गरीब मिस्कीन हारी मजदूर जो हुकूक जो निशान किताब जो निशान हितों जे म्युनिसिपल कमेटी जे मुलाजिमन के पधारण वधाइण जो निशान किताब जो निशान मज़लूम न्याणिन जे हुकूक जो निशान किताब जो निशान समाज अड़ी सिंध के बागुन के बातन आजाद कराइण जो निशान साईं सदाई करीम अचे सिंध सुकार दोस्त बैठा दिलदार आलम सब आबाद करी छोरा